अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर ईमानना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिही व अहल बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीर मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अवां प्यारी जमात जाडो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद मजा 15 पारे जी इब्तिदा सूरह बनी इसराइल जी शुरूआत वारी आयत सगोरी अवां जे आडो मूं तिलावत कई आ, जंहिंजे सिलसिले में अवां जे ख़िदमत में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि जेके तव्हां खे गौर सां ॿुधणा आहिनि। पंहिंजे सिलसिले कलाम शुरू करण खां अॻु में अर्ज़ आहे, दुआ कयो अल्लाह ताला मूं गुनहगार खे शाल हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके हक़ ऐं सच ॿुधण खां पोइ तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला उन ते अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा भाउ, ही अॼोको जलसो महराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुशीअ वारे सिलसिले सां गॾु अवां जे शहर खिपरे राजड़ कॉलोनी जे अज़ीम शान मदरसे जेको दरगाह मुबारक जे मदरसा जामिया राशिदिया जी ब्रांच आ, मदरसा सिबगतुन नूर, उन जो सालानो भी जलसो आ उन मदरसे जे फारिग़ तहसील हाफ़िज़ साहिबनि जे दस्तार फज़ीलत जे ख़ुशीअ में ही जलसो मुनाक़िद कयो वियो आहे। हम खुरमा हम सवाब महबूब करीम अलैहिस्सलाम जे महराजुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी में भी त फारिग़ थींदड़ तालिबुल इल्मनि जे ख़ुशी में भी ही प्यारो प्रोग्राम मुनाक़िद थी रहियो आहे, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह सिंध जा जय्यद उलमा किराम ऐं बुज़ुर्गान दीन अॼोकी महफ़िल में मौजूद आहिनि। अवां बुज़ुर्ग भी अल्हम्दुलिल्लाह तशरीफ़ वठी आया आहियो। ही गुनहगार बि अवां जे आॾो हाज़िर आ। चंद गुज़ारिशूं अर्ज़ करे दुआ ख़ैर जी घुरंदासीं। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी जी शाल हाज़िरी क़बूल फरमाए। मां इहो बि तव्हां खे अर्ज़ कंदो हलां त ही का रस्म नाहे जो साल में 2 सालनि में या जॾहिं असांजी दिलि घुरियो ॿ टे मौलवी ॿ टे हाफ़िज़ अवां जे आॾो बि हारे पटको ॿधाए उनखे रवानो करे छॾियोसीं, इहा का रस्म नाहे। बल्कि जेकॾहिं अवां इन ते हक़ीक़त ते गौर कयो ऐं थोरो अवां
बहैसियत मुसलमान जे तवज्जो फरमायो त हीअ का मामूली ॻाल्हि कान्हे का। दुनिया जे अज़ीम नेमतुनि खां वॾी नेमत ही आहे जेका अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे फज़लो करम सां नंढड़नि तालिब इल्मनि खे नसीब फरमाई आहे। हज़रत अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह ताला अलैह कुरान करीम जे फज़ीलतुनि जे मौज़ूअ ते हिकिड़ो किताब लिखियो आहे, जन्नतुन नईम। अॼु ताईं छपियो कोन्हे, अरबी में आहे। हिन फ़क़ीर जे लाइब्रेरी में अल्हम्दुलिल्लाह हुन जो बहितरीन नुस्ख़ो मौजूद आहे। कलमी आहे, ॿियनि कुतुब खाननि में बि अल्हम्दुलिल्लाह हुन जूं कापियूं मिलनि थियूं। उन में मखदूम मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैह अल्लामा बैहक़ी रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां हिकिड़ी रिवायत आंदी आहे कुरान पाक जे फज़ीलतुनि जे सिलसिले में। त सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलीलुल क़दर सहाबी आहे, वरन फज़ीलतुनि जो मालिक, हुन अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालहू जे पाक कलाम मां सूरह बकरा खे पढ़णु शुरू कयो, सिखणु शुरू कयो। हुन जे रुमूज़ व नुकात खे इल्म जे ज़रिए परखणु शुरू कयो। सालनि जा साल 2.5 पारा, सिर्फ़ 2.5 पारा सूरह बकरा आहे। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, सालनि जा साल पढ़ण खां बाद में जॾहिं सूरत बकरा पढ़ी पूरी कयईं, हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ख़ुशीअ में उठ कुही ख़ैरात कई। मुसलमाननि जी दावत कयईं, सहाबा किराम जी दावत कयईं, ताबईन किराम जी दावत कयईं। हज़रत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त इहो क़द्र हो उन्हनि माण्हुनि खे अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालहू जे कलाम पाक जो पाण अल्लाह जे कलाम पाक खे समझी सालनि खां बाद में उन ख़ुशीअ जो इज़हार फरमाए। उन ज़माने में उठ करण का मामूली ॻाल्हि कान हुई, ग़रीबत हुई, मिसकीनी हाल हो। उठ समझो त अरबनि जी हिकिड़ी बुनियादी शइ हूंदी हुई। असांजे लाइ जे अॼुकल्ह ज़मीनूं ऐं ज़मीनदारियूं हल, अरबुस्तान जे इलाइक़े वारनि जे लाइ उठ तमामु वॾी अहम शइ हुई। पर अल्लाह पाक जे पाक कलाम जे ख़ुशीअ जे सिलसिले में उठ खे क़ुर्बान करे ख़ुशी जो इज़कार करे माण्हुनि खे मानी थो खाराए पियो। मुजादा असां रुगो गुलनि जा हार विधा, या कंहिं भाउ अज़ीज़ दोस्त 100-150 रुपए जो छोकिरे खे गुलनि हार पैसनि जो विधो हूंदो। अवां जमात जी ख़िदमत करे न सघिया हूंदासूं। कंहिंखे मानी मिली हूंदी, कंहिंखे शायदि न मिली हुजे, कंहिंखे घटि कंहिंखे वधि। बहरहाल वरी बि तव्हां असांजे लाइ हीअ सआदत आहे, ख़ुशीअ जो मौक़ो आहे जेकॾहिं असां उठ कोई न सघिया आहियूं ऐं असां उन्हनि सहाबा किराम वारी ख़ुशी जो इज़हार न करे सघिया आहियूं। पर एतिरो ज़रूर आहे त हज़रत यूसुफ अला नबीना अलैहिस्सलाम जे उन्हनि ख़रीदारनि में जेके करोड़पति माण्हू सोन ऐं चांदी जा ढेर लॻाए बीठा हुआ, त हिकिड़ी कुरारी बि पाण सां सुट खणी आई हुई, 2-3 ढेरा खणी पंहिंजो ख़रीदारनि में नालो लिखाइण आई हुई। असीं कुझु न करे सघिया आहियूं, एतिरो ज़रूर कयूं था त ख़रीदारनि में असां बि नालो लिखाए छॾियो आहे। अल्लाह तबारक व तआला अशल क़बूल फरमाए। मुंहिंजा पा अज़ीज़ो दोस्तो मुसलमानो, क़ुरान करीम जो उन्हनि खे क़द्र हूंदो जन खे क़ुरान पाक जे शान जी ख़बर आहे। अब्बासी ख़लीफ़े जे दौर में हिकिड़ो फितनो शुरू थियो।
त क़ुरान मखलूक आ। उन ज़माने में हज़रत इमाम अहमद बिन हंबल, जेको हंबली मज़हब जो पेशवा है, उन बुज़ुर्ग चयो त क़ुरान अल्लाह जो कलाम आ, अल्लाह जी सिफ़त आ। जीअं अल्लाह जी ज़ात क़दीम आ, तीअं अल्लाह जूं सिफ़तूं बि क़दीम आहिनि। इहो मखलूक नथो थी सघे। मखलूक हुनखे चइबो आहे जेके अल्लाह पाक पाण ख़ल्क़ियो हुजे। हे कलामुल्लाह, कल अल्लाह पाक जी ज़ात जी सिफ़त आ, त ख़ुदा जे ज़ात जी, ख़ुदा पाण बि क़दीम आ, त ख़ुदा जूं सिफ़तूं बि क़दीम आहिनि। हक़ीक़त में इहो मसइलो को मामूली क़दीम ऐं मखलूक जो कोन हो, बल्कि ईअं खणी सम्झो त इस्लाम ऐं कुफ्र जो मसइलो हो। ऐं इस्लाम ऐं कुफ्र जो मसइलो त हुयो, पर अहिड़े माण्हूअ जे मुक़ाबले में हिकिड़े फ़क़ीर दरवेश अल्लाह जे बानड़े आवाज़ उथारियो, जेको माण्हू उन ज़माने में पूरे स्याह सफ़ेद जो मालिक हो, पूरी इस्लामी सल्तनत जे मथां हुकूमत करण वारो हो। उन जे आॾो हिकिड़ो ख़ुदा जो बानो फ़क़ीर दरवेश मैदान में निकिरी चए थो, तूं ग़लति थो चवीं, तुंहिंजा हवारी ग़लति था चवनि, तुंहिंजा पघारदार मुल्ला मौलवी ग़लति था चवनि पिया। मां अहमद बिन हंबल फतवा थो ॾियां त क़ुरान अल्लाह जो कलाम आ, अल्लाह जी ज़ात बाबरकाह जी सिफ़त आ। इहो क़दीम आ, ख़ुदा जी ज़ात बाबरकाह जी सिफ़त मख़लूक नथी थी सघे पई। वक़्त जे हाकिम खे कावड़ अची वई, मसइलो को मामूली हुनखे सम्झ में पिया त बसि मां बादशाह आहियां, जीअं चवां थो तीअं थींदो। इमाम साहब खे जेल में विधई। रुगो जेल में न विधई, बल्कि रोज़ानो सुबुह शाम इमाम साहब जे मथां जल्लाद मुक़ररु कई त सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं हेतिरा कोड़ा हणोसि, हुनखे मञायो ज़बान सां, इक़रार करे त अल्लाह जो क़ुरान मख़लूक आ। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह कोड़ा खाईंदा रहिया, पंहिंजे नाज़ुक बदन जे मथां धक खाईंदा रहिया। जेल में हुनखे विधोयो। वक़्त जे बादशाह जी मुखालफ़त में सख़्त अज़ियतूं ॾींदा रहिया। अल्लाह जे बाने पंहिंजे मौक़िफ़ तां हटण जो इरादो ई न फरमायो। नतीजो इहो निकितो जो कोड़ा खाई खाई चंद ॾींहंनि खां बाद में उन बुज़ुर्ग हस्तीअ जो क़ैद मां जनाज़ो मुबारक ॿाहिरि निकितो, शहीद थी विया। लेकिन एतिरी ॻाल्हि क़बूल करण जे लाइ तयार न थियो त को क़ुरान मख़लूक आ। बुज़ुर्ग चए पियो क़ुरान अल्लाह जो कलाम आ, अल्लाह जो कलाम अल्लाह जी सिफ़त आ, अल्लाह जूं सिफ़तूं क़दीम हल, मख़लूक नथो थी सघे पियो। त मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, क़ुरान पाक उहा हस्ती आ, उहो अल्लाह जो पाक कलाम आ, जिन खे क़दरातन क़ुरान पाक जे लाइ सभु कुझु कयो आहे। करबला जे मैदान में हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु बि क़ुरान जे मथां सिर क़ुर्बान कयो। हज़रत हुसैन आली मक़ाम खे न का हुकूमत जी ज़रूरत हुई, मता कोई ये समझे त मदीने खां हली कूफे में करबला जे मैदान में इमाम हुसैन आली मक़ाम इक़्तिदार जे लाइ आयो हो। न, सोने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम इमाम हुसैन आली मक़ाम खे जेरे ई बशारत ॾेई छॾी, अल हसन वल हुसैन सईदा शबाब अहलल जन्ना, मुंहिंजो प्यारो हसन ऐं मुंहिंजो प्यारो हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। उनखे जन्नत जे जवाननि जी सरदारी जी ख़ुशख़बरी ऐं सर्टिफिकेट हज़रत मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकात ॾेई छॾियो हो। जेको जन्नत जो सरदार आहे, तंहिंखे दुनिया जे बादशाही जी का ज़रूरत कान हुई। त इमाम हुसैन आली मक़ाम क़ुरान करीम जे लाइ पंहिंजी जान वढाई। पर जेकॾहिं तव्हां सहाबा किराम ऐं ताबईन उज़्ज़ाम जे तारीख़ खे पढ़ंदो त उन्हनि बि जेके जंगियूं लड़ियूं, सफ़र कया, क़ुर्बानियूं ॾिनियूं, उहे सभु अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे पाक कलाम जे निज़ाम खे दुनिया ताईं पहुचाइण जे लाइ। ख़ुदा जे प्यारे हबीब जेकॾहिं मक्को छॾियो, मदीने पाक आया, मुंहिंजे हबीब करीम जे ज़ात बाबरकात उहद जे जबल जे मैदान में जेके दंद मुबारक शहीद कराया, या मुंहिंजे प्यारे हबीब करीम जे ज़ात बाबरकात ताइफ जे शहर में पत्थर बर्दाश्त कया, त मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो नसबुल ऐन बि इहो त अल्लाह जे क़ुरान खे पूरी रूई ज़मीन में मुतारफ़ कराइणो आहे।
असां मुसलमान कुरान करीम जे लाइ केतिरी कुर्बानी ॾेई चुका आहियूं, उहा असांखे ख़बर आहे। अवां हेतिरा मुसलमान अल्हम्दुलिल्लाह हज़ारनि जे तादाद में जलसे ॿुधण जे लाइ गॾु थिया, उहा खे लख लख मुबारकूं हुजनि। अवां जूं महिरबानियूं, अवां जे विख विख तां कुर्बान वञिजे, पर ख़ुदा रा सोचो अवां जेतिरा हिते मौजूद वेठा आहियो, अल्लाह ताला तव्हां खे औलाद ॾिनी आहे, अवां पंहिंजे ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी ॿुधायो अवां जे घर घर मां केतिरा तालिब इल्म मदरसे में पढ़नि था। अवां जा पुट घणा पढ़नि था मदरसे में, अवां जा पोटा घणा पढ़नि था, अवां जा भाउर मदरसनि में केतिरा पढ़नि था, अवां जी औलाद अवां जे घर जा भाती केतिरा मदरसे में क़ुरान करीम जी तालीम लाइ आया आहिनि। ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा विछड़ा भाउ, ओ मुंहिंजे प्यारे सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ उम्मती, जेकॾहिं हाई स्कूल जे लाइ, कॉलेज जे लाइ, यूनिवर्सिटीअ जे लाइ, प्राइमरी जे तालीम जे लाइ असां वटि ख़र्च बि आहे, वर्दी भी आहे, किताब भी आहे, टाइम भी आहे ऐं महिनतूं भी आहे, लेकिन वॾो अफ़सोस जो मक़ाम आहे जो असां जे लाइ मदरसे जे वास्ते पंहिंजी औलाद पढ़ण जे लाइ असां तयार न आहियूं। अवां खां फ़ी कान थी वरिती वञे, अवां खां मदरसे जे दाख़िला जो ख़र्च कोन थो वरितो वञे, अवां खां मदरसे में तालीम जो ट्यूशन जा पैसा कोन था वरिता वञनि। मौलवी साहिब मिस्कीनी हाल में, ग़रीबी हाल में मुख़य्यर हज़रात जे तावन सां मदरसनि में अवां खे दावत था ॾियनि, अवां जे औलाद खे कपिड़ा वठी ॾींदासूं, अवां जे औलाद जो इलाज कराईंदासूं, अवां जे औलाद खे मुफ़्त में तालीम ॾींदासूं, किताब मुफ़्त जा हूंदा। महिरबानी रुगो एतिरी कयो, अवां पंहिंजे बच्चनि खे दीन जे तालीम जे लाइ मदरसे में छॾियो। असां जूं जोशूं जूं तकरीरूं ॿुधी चवंदे यार बस घर वञा, छोकिरो सुभाणे मदरसे में, ऐं आधी राति खां पोइ जो माईअ सां कॾहिं ॻाल्हि, पोइ पोड़ी चवंदे मतां छॾियो थी छोरो रुली वेंदो, मसीद जो मुल्लो थी वियो, छा थींदो, मुल्ला मारींदा। पोइ जीजल माउ जी सिफारिश ते तुंहिंजे अखियुनि में बि अधो गाबरो पाणी अची वेंदो, वॾे असरु उथंदे त तो वारो शौक़ु तुंहिंजो त पूरो थी वेंदो। खिलो न, आओ को तव्हांखे खिलाइण कोन आयो आहियां। गौर कयो, सोचो, हे दीनी इदारा मुंहिंजा प्यारा दोस्त का रस्म रवाज न आहे। असांजे मथां, मुंहिंजे मथां, साईं उमेद अली जे मथां, कंहिं ॿिए जे मथां, कंहिं बि मौलवी जे मथां तूं शक खणी करी त मथां हिननि मदरसा पंहिंजे पेट जे पूजा जे लाइ ठाहिया हल, पर ख़ुदा पाक जो कसम आहे असांजे सिंध जी अज़ीम हस्ती, सिंध जो मुंहिंजा दोस्त मोहसिन हज़रत क़िबला पीर साईं पागारा दामत बरकातुहुल आलिया, उनखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो मदरसो खोले को पंहिंजे लाइ, पंहिंजी ज़ात लाइ कंदो हुजे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, उन हस्ती खे सलाम हुजे जेको पंहिंजे नाने मुहम्मद रसूलुल्लाह जे सुन्नत खे अॼु हिन दौर फितने वारे में बि बरक़रार रखी करे काल अल्लाह व काल रसूल जो दर्स पंहिंजे दरगाह ते त जारी कयो आहे। पर 24 कलाक हज़रत क़िबला पीर साईं बादशाह खे जेकॾहिं को फ़िक़रात पुछनि था, उमरकोट में मदरसो खुलियो, बदीन में खुलियो, लाड़काने में खुलियो, मिठीअ में खुलियो या न, मूंखे ॿुधायो, मदरसा खोले मूंखे रिपोर्ट ॿुधायो त मुंहिंजे नाने मुहम्मद रसूलुल्लाह जे दीन जी ख़िदमत थींदी रहे। मुंहिंजा भाउ, असां मुसलमाननि खे खपे त असां इन्हनि बुज़ुर्ग हस्तनि जे क़यादत में दीन जी ख़िदमत कयूं। असांखे क़दुरु हुजणु खपे त अल्लाह पाक जल जलाल अमन वारो जे पाक कलाम जो क़दुरु छा आहे, अल्लाह जे क़ुरान करीम जी अज़मत छा आहे। असां छो दुनिया में दरबदर थिया आहियूं, इन्हीअ जे करे दरबदर थिया आहियूं जो असां अल्लाह जे पाक कलाम जी दामन फिटी कई आहे। अवां क़ुरान करीम जी दामन वठी ॾिसो, अवां पंहिंजे बच्चनि खे दीन जी तालीम ॾियारियो, इंशा अल्लाहुल अज़ीज़ अवां बि सुखिया, अवां जी औलाद बि सुखी हूंदी।
MA वारनि खे छा मिलियो आहे? BA पास वारा बूट पॉलिश पिया कनि, मैट्रिक पास वारा तारियूं पिया खणनि। पर ख़ुदा जो कसम आहे क़िबला मुफ्ती साहब तशरीफ़ रखनि था, पुछी सघो था असीं मदरसनि मां जा सालनि में कुल मदरसनि मां 100 जे तादाद में हाफ़िज़ ऐं आलिम कढूं था, पर एतिरी त घुर्जा जो हथों हथ खड़ी था वञनि, मस्जिदनि मदरसनि में लॻी था वञनि, पोइ बि सवे माण्हू आहिनि जेके चवनि था महिरबानी कयो असांखे पेशमाम ॾियो, असांखे आलिम ॾियो, असांखे उस्ताद ॾियो, असां मस्जिद में मदरसे में दीन जी तालीम खे शुरू करायूं। 2-2 रुपया पगार, 3-3 हज़ार रुपया, 4-4 हज़ार रुपया पगार, मानी हुनखे मुफ़्त में हुन जा तमाम अखराजात मदरसे खां ॾिना पिया वञनि, बाइज़त सुबुह खां शाम ताईं, सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं, ॿियो को बि कमु कोन्हे। निंड खां बाद जेको टाइम जागनि था सो अल्लाह जे क़ुरान जी लोली लॻी पई आहे। मुंहिंजा सोना मता तूं चवे त मुंहिंजो छोकिरो पढ़ंदो मस्जिद में त बुख मरी वेंदो, जेंटलमैन थे, हाफ़िज़ न कयांसि, इंजीनियर थे, डॉक्टर थे, सूबेदार थे, वॾो को ऑफिसर थे, वध में वध पगार 2,000, 3,000, 4,000, 5,000, 8,000, अॻिते कहिड़ी 16, 17, 18 ग्रेड वारे जी घणी पगार आहे। रिटायर था थियनि 22 ग्रेड वारा, वध में वधि हुननि जी पगार 22,000, 23,000 बसि। तूं चवंदो आहे त अहिड़ी नौकरी वठी ॾियां जो रोज़ हराम जा 40,000 गॾु करे, पोइ न छोरे जी पूरत न तुंहिंजी पूरत। ऐं क़यामत जे ॾिहाड़े इहो जेको हराम में पेट में हराम विधो वियो आहे, उनजी पुछा तोखां बि थींदी, तुंहिंजे औलाद खां बि थींदी, खाइण वारनि खां बि थींदी त तव्हां पंहिंजे पेट जे अंदरि हराम विधो या हिलाल विधो। ओ मुंहिंजा भाउ, ओ मुंहिंजा विछड़ा मुस्लमान, ओ मुंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती, कुझु क़ुरान पाक जे तरफ़ तवज्जो ॾे। तूं भली दुनिया जी तालीम बि पंहिंजे औलाद खे ॾियारा। जेकॾहिं तोखे अल्लाह पाक जल जलालु अमन वालो 5 पुट ॾिना त तूं 4 भली दुनिया जे तालीम जे हवाले कर। हिकिड़ो आलिम कर जो मरण जे टाइम ते यासीन त पढ़ई, सवलो क़ब्र में तन तोखे वधा रवानो करे, तुंहिंजे मरण खां बाद में तुंहिंजे लाइ दुआ इस्तग़फ़ार त करे। अल्लाह पाक जल जलालु अमन वालो जे पाक कलाम खे तूं जेसीं ताईं चिंबड़ी न वठंदे तेसीं ताईं असांजा तव्हांजा दुनिया जा मसइला हल कोन थींदा। मां दुआ थो कयां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हर मुस्लमान खे तौफ़ीक़ नसीब फरमाए, जो हर मुस्लमान पंहिंजे घर जे मातनि मां हिकिड़ो हिकिड़ो ॿार ख़ुदा जे राह में हवाले करे छॾे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अवां चवंदो त मौलवी साहब बुजुर्गो असांखे शायदि मदरसनि में छोकरनि जे छॾण जे लाइ चवंदो, ऐं मौलवी साहब ॿियूं त ॻाल्हियूं ॿुधाए कोन थो। हा अॼु मां तव्हांखे रुॻो इहो ई ॿुधाईंदुसि। घणा ई तव्हां जलसा वाइज़ असांजूं नसीहतूं मेराज मीलाद अश्क मुहबत जूं ॻाल्हियूं ॿुधियूं अथव। अॼु कुझु तव्हांखे कड़ी गोरी बि खारायां थो। कड़ी त कान्हे, ॾाढी मिठी आहे, पर फ़िलहाल कड़ी थी लॻे पई। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो शाल असां तव्हांखे क़ुरान करीम सां मोहब्बत नसीब फरमाए। अॼु मां शाहपुर खां रवानो थियुसि, हिकिड़ो किताब हथ में मिड़े खणंदो पढ़ंदो आयुसि। अल्लामा इब्न हाज हंबली रहमतुल्लाह अलैह जो किताब आहे अल मदखल। इहे खोलियो में इत्तिफ़ाक़ सां हिकिड़ो वाक़ियो अखियुनि जे आॾो अची वियो। अल्लामा इब्न हाज फरमाए थो, असांजे वक़्त में असांजे अखियुनि ॾिठो हिकिड़ो बुज़ुर्ग हो, अबी मोहम्मद अब्दुल्लाह उनजो नालो हो, क़ुरान करीम जो हाफ़िज़ हो, रमज़ान शरीफ़ मथां अचण वारो हो। माईअ खे पंहिंजी घरवारी ज़ाल खे चई त तूं क़ुरान खोले वेह, मूंखे को हाफ़िज़ हथ कोन थो अचे, मुंहिंजो क़ुरान अलहमद खां वन्नास ते दौस कया। हो हाफ़िज़ क़ुरान हो। माई ॾिसी हुन जा ॿुधा, जंहिं महिल क़ुरान ठपई त हुन माई थी चएसि हाणे वरी मुंहिंजो क़ुरान सॼो यादि ॿुध। इहे बि त दुनिया में हाफ़िज़ा हुआ न सही, इहे बि त क़ुरान करीम खे यादि करण वारा शौक़ ऐं सीना हुआ न, जो हिकिड़े भेरे सां मुड़ुसु पढ़ंदो वियो, माई यादि कंदी वई। अल्लाह अकबर कबीरा। मुंहिंजा सोना हाफ़िज़ो पंहिंजी जॻह ते आहे, पर भाग बि भाग आयो, बख़्त बि बख़्त आहे। दुआ कयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे बच्चनि खे बख़्त नसीब फरमाए।
चलो खुदा ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असां मुसलमाननि जे हर घर में आलिम पैदा करे, हर घर में कुरान करीम जो हाफ़िज़ पैदा करे, जो हर मुसलमान जो घर जन्नत नज़ीर बणिजी वञे। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हाणे दुरूद पढ़ त मां कुरान शरीफ़ जी आयत जी माना करे तव्हांखे कुझु अर्ज़ कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, पाक आ ज़ात अल्लाह पाक जी जे सैर करायो पंहिंजे ख़ास बाने खे। रात जे तमाम थोड़े हिस्से में हरम पाक जे मस्जिद शरीफ खां यानी मक्के पाक बैतुल्लाह शरीफ वारी मस्जिद खां उन सैर जी शुरूआत थी आहे इलल मस्जिदिल अक़सा, आखिरी सजदागाह ताईं मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात खे सैर करायो वियो। अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना, उहा आखिरी सजदागाह, उहा आखिरी सजदन वारी जाइ जंहिंजे इर्दो गिर्द असां बरकतूं रखी छॾियूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो, छो असां पंहिंजे हबीब खे सैर करायो, लिनुरियहू मिन आयातिना, इन जे लाइ असां पंहिंजे प्यारे हबीब पाक खे सैर करायो तॾहिं असां उनखे पंहिंजे कुदरत जा निशान ॾेखारियऊं। इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक उहा ज़ात बाबरकात समीउ भी आ, बसीर भी आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात समीउ भी आ, बसीर भी आ, ॿुधंदड़ भी आ त ॾिसंदड़ भी आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे पाक आयत करीमा में कुरान पाक में कल तफ़सीरन इहे भी लिखियो आ त मेराज मुस्तफ़ा जे जो वाक़ियो आ, हबीब खे अल्लाह मेराज करायो आ, नबी करीम जी ज़ात ख़ुदा जो दीदार करे आया। ख़ाली दीदार कोन करे आया बल्कि अल्लाह पाक सां कलाम भी थियो आ। तंहिंजे करे हो ज़मीर मुंहिंजे महबूब ॾे वरे थो, इन्नहू हुवस समीउल बसीर। गोया रब जी ज़ात बाबरकात फरमाए थो त अल्लाह पाक जो प्यारो हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते वियो आहे त उन अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो कलाम ॿुधो भी आहे त रब जो दीदार भी कयो आहे। वो अल्लाह जे ज़ात जो कलाम ॿुधंदड़ भी आहे तो अल्लाह जे ज़ात बाबरकात जो दीदार भी कंदड़, बसीर भी आ त समीउ भी आ, ॿुधंदड़ भी आ त ॾिसंदड़ भी आ। रब करीम जी ज़ात बाबरकात ला मकाननि ते घुराए पंहिंजे दिलबर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज करायो। महबूब जो मेराज ला मकाननि ते, महबूब जे उम्मत जो मेराज ज़मीन ते। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाए था, अस्सलातु मिअराजुल मुमिनीन। मां मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात जो मेराज रब जो दीदार आ, रब जे दरबार जी हाज़री आ, बेमिसल खुदा जो कलाम ॿुधणा, बेमिसल खुदा जे ज़ात बाबरकात जो दीदार आ। रब करीम जी ज़ात बाबरकात अहिड़ी जाइ ते मूंखे घुरायो आ जंहिं जाइ ते न ओलह आ, न ओभर आ, न ॾखिणो आ, न उत्तर आ, न हेठि आ, न मथे आ, न साॼो आ, न खाॿो आ। ला मकान वारी जाइ ते ख़ुदा ताला पंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे घुराए पंहिंजे दीदार
पंहिंजे कलाम सां मुशर्रफ फरमायो आहे। मां साईं फरमाइनि था यो मां मुहम्मद करीम जो मेराज आ। ओ मुंहिंजा प्यारा उम्मती वरी तुंहिंजो मेराज यो आ जो वुज़ू कर, हथ धो, मुंह धो, पंहिंजूं बाहूं धो, पंहिंजे मथे जी मख करे पेर धो, काबतुल्लाह ॾे मुंह करे अल्लाह अकबर करे निमाज़ नियत बीही रहो तो मोमिन जो मेराज निमाज़ में आ। महबूब से फरमाइनि था त उम्मत खे जेका बि करामत या शरफ मिलंदो आहे सो नबी जे सदके मिलंदो आहे। सोना तवज्जो कंदव अलाए कोन कावड़िया हो ॻाल्हायो त पोइ मां अॻिते हलां। रुगो सुभान अल्लाह न सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि? हा रुगो मौली अहमद अली मुआरो माइट थो करे। अव्हां खे शायदि अञा पक कान्हे त अब्दुल रहीम आयो अलाए कोन आयो। दोस्तो अज़ीज़ो, उम्मत खे जेका बि नेमत मिले थी, अब हाणे टेपनि वारा ऐं हेठि लही सभु टेपूं छॾे ॾींदोसांव। खिट खिट भगलूं खणी छो ईंदा हो? हलनि में कोन मथे खाइण लाइ अची शौक़ु कयो त का नई धारियो न फुटियूं लथियूं अथव न लथियूं अथनि त ओड़े पाड़े मां का दुबरकी फाड़े खणी वञनि। मतां चओ त मुफ्ती फतवा ॾींहुं वञी कंहिंखे कुल्हो ॾियो। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। बाबू ॿुधो था, समझो भी था। उम्मत खे जो कुझु बि मिलंदो आहे सो मुंहिंजे महबूब जे सदके मिलंदो आहे। कंहिंजे सदके? सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मिलियो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह ताला ने पंहिंजे तफ़सीर कबीर में लिखियो आहे त क़यामत जे ॾींहं ताईं उम्मत जेका बि नेकीअ जो अमल ऐं हिसाब किताब करे, सवाब जो कमु करे, हज करे, ज़कातूं जे, ख़ैरातूं जे, तहज्जुद पढ़े, नमाज़ूं पढ़े, क़ुरान जी तिलावत करे, जो कुझु बि मुस्लमान क़यामत जे ॾींहं ताईं नेकीअ जो कमु कंदो आहे उन उम्मतीअ जे अमल में मुहम्मद मिठे जो हिस्सो आहे। कंहिंजो हिस्सो आहे? चओ रसूलुल्लाह जो। आहे या न आहे? छो? असां वटि अमल उहो मक़बूल आहे शरीयत मुहम्मदी में जेको रसूलुल्लाह जे पाक तरीक़े मुताबिक़ हुजे। हा न साईं? महबूबन करीमन जो कुझु ॾिनो ओ सुन्नत आहे। हबीब पाक जे तरीक़े खे छॾड़े ॿियो तरीक़ो वठणु बिदअत आहे, महबूब जे सुन्नत जे ख़िलाफ़ आहे। तंहिंजे करे मक़बूल अमल सुन्नत मुताबिक़ आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जी उम्मत जेको बि नेकीअ जो अमल क़यामत ताईं सुन्नत मुताबिक़ करे उहा महबूब जो ॾसियलु तरीक़ो आहे। अद्दालु अलल फ़िअल कफ़ाइलिही। हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात जो फ़ैसिलो आहे। पाण फरमाइनि था जेको नेकीअ जो ॾस ॾींदो आहे उन नेकीअ जे ॾस ॾियण खां बाद में जेको माण्हू उन ते अमल कंदो आहे, मुंहिंजो प्यारो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेतिरो अमल करण वारे खे सवाब मिलंदो आहे ओतिरो ॾसण वारे खे सवाब मिलंदो आहे। जेकॾहिं न आओ तव्हांखे ॾसियां त ॾाढ़ी रखणु मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे। चओ चओ नबी पाक जी ज़ोर सां। ऐं ख़ुदा तव्हां मां कंहिंखे खणी तौफ़ीक़ ॾे ऐं खणी रखे त यकीनन इंशा अल्लाह ताला अवां रखण वारनि खे त सवाब थींदो, पर जंहिं न मुंहिंजे ॾसण खां पोइ रखी हूंदी त मूंखे बि तोवारी ॾाढ़ीअ में अल्लाह ताला भाईवार करे छॾींदो। तोवारो सवाब मूंखे बि मिलंदो, पर अल्लाह जे दरबार में कमी कान्हे का। ईअं न त तोवारे हिसाब खे ख़ुदा ताला कट कुट करे पोइ मुॾे मोकिले, न, तोखे बि फुल सवाब त मूंखे बि पूरो सवाब। नेकीअ जे ॾसींदड़ खे बि ओतिरो सवाब मिलंदो आहे जेतिरो नेकी कंदड़ खे सवाब मिलंदो आहे। सच ॿुधाए त दुनिया में नेकियूं कंहिं ॾसियूं? चओ मुहम्मद मिठड़े।
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाया व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफी दलालिम मुबीन। हबीबल जे अचण खां अॻु में जहान गुमराही में हो। अल्लाह जे ज़ात बाबरकात हबीब खे मोकिलियो, वञ मुंहिंजा मिठड़ा महबूबनि खे किताब वञी सेखार, हिकमत वञी सेखार, सुन्नत वञी सेखार, शरीयत वञी सेखार। मुंहिंजे महबूब जे ज़ात बाबरकात अची जहान खे गुमराहीअ खां बचाए छॾियो। जेका राह मुस्तक़ीम नसी सा मिठड़े मुहम्मद करीम नसी हबीबन नसी रहंदा। शाह साहब फरमाइनि था बुरो हुयो बंभोर पर आरी जाम उजारियो, छोरियूं छुरण सिखियूं पुन्हू कयाऊं पोरो, लाथा ई लतीफ़ चवे हाड़े धणी होर, पो आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं। माण्हू पंहिंजूं जेरे धीअरूं पूरींदा हा, शराब पीअंदा हा, ज़िना खे कचहरनि में फ़ख्र सां बयान कंदा हा, क़त्ल गारत हुन में बहादुरी लेखियो वेंदो हो, व्याज खाइण हराम खाइण हुन में मुंहिंजा प्यारा दोस्त रग रग में भरिजी वियो हो। वाह प्यारा हबीब मुहम्मद करीम तो ता कुर्बान वञा। अहिड़ो त हिदायत जो सहीफ़ो वठी आया, अहिड़ो त ख़ुदा जो हबीब पाक अल्लाह वटां पैगाम खणी आया, जो जेके सदन खां सालनि खां वठी करे गुमराह इहे समझो त जेके रहज़न हा नबीअ जे सदके रहबर बणिजी वया। सलात मुझे मिठड़े हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ खण क़यामत ताईं उम्मत जेको भी अमल करे, जेका भी नेकी करे, जेको भी सवाब जो कम करे, वो ईअं समझ त ॾसण वारो नबी पाक जी ज़ात बाबरकात आ। उम्मत हुन ते अमल थी करे पई। क़यामत ताईं तूं जेको भी अमल कंदे तुंहिंजे अमल में मुंहिंजो मुहम्मद मिठो भाई वारा वो सवाब नबी करीम ॾे बि वञे थो पियो। मूंखे त हैरत आहे उन्हनि मुलनि ते। मौलवी कासिम नानोतवी जेको दारुल उलूम देवबंद जो बानी आहे, जंहिं देवबंद जे मदरसे जो बुनियाद विधो आहे, जिथां देवबंदीयत शुरू थी आहे, तक़रीबन 1286 हिजरी में मदरसे जो हुननि बुनियाद रखियो हो। 1286 हिजरी माना इहे समझो त सोहणे नबी करीम खे 1286 साल हिजरत खे गुज़री आहे। एसी ताईं देवबंद जो नालो निशानी कोन हो, हुन जी बुनियाद ई कोन हो। 12 सदियूं ऐं 86 साल गुज़री आहे त देवबंदीयत हुई कान का। पोइ 1286 में अंग्रेज़नि चयो यार अचो कुझु ॾोकड़ मुखऊं वठो, कुझु असांजो बि कमड़ो कयो। ठीक आहे भिटाई से फरमाईंदो आहे फुरिया पसी पीड़ खरन खीर न चखियो, दुनिया कारण दीन विञाए विल्हा थिया। ॾोकड़ भिड़ सां बुछड़ो आहे, पैसो ॾाढो ख़राब आहे, इंसान खे बुराई ॾे आणींदो आहे। अंग्रेज़नि जा एजेंट बणिया, नालो मदरसे जो रखियऊं, पर मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हुन में सॼो सारो कमु जो कुझु बि कयूं सो अंग्रेज़ जे हिमायत में कयूं। उन मदरसे जो बानी मबानी मौली कासिम नानोतवी लिखे थो त अंबिया ममताज होते हैं तो अपने उलूम में होते हैं, बाकी रहा अमल, उस अमल में बसा औकात उम्मती नबी के साथ मसावी हो जाता है, बल्कि कभी कभी उम्मती नबी से बढ़ जाता है। उर्दू इबारत सभई समझंदा हूंदव, पर सिंधी में तव्हांखे नई माना करे ॿुधायां। देवबंदुनि जो बानी मबानी मौलवी कासिम नानोतवी लिखे थो त नबीअ खे जेकॾहिं का इज़त मिलंदी आहे त इल्म जे करे मिलंदी आहे। छा जे करे? चओ चओ। बाक़ी अमल न। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो उम्मती ऐं नबी अमल में हिक जहिड़ा थी वेंदा आहिनि।
बल्कि इहे बि कॾहिं थींदो आहे जो अमल में नबी पोइते रहिजी वेंदो आहे, उम्मती वधी वेंदो आहे। बाक़ी इल्म सां नबीअ जे सां मुक़ाबिलो उम्मती कोन कंदो। अमल में नबी ऐं उम्मती बराबर, पलक ईअं बि थींदो आहे जो नबी पोइते वरी उम्मती अॻिते। हिकिड़े दफ़े मूंखे हिननि जे देवबंदनि जे गुरु घंटाल चयो त सची ॻाल्हि आहे। मां जो कीअं सची आहे? चई त ॾिसो, नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात हज कयो हो सॼी उमिरि में हिकिड़ो। मां चयो हा। जे असांजे मुसलमाननि में अहिड़ा बि हाजी आहिनि जंहिं 50-50 हज कया आहिनि, 45-45 हज कया आहिनि, 20-20, 30-30 हज कया आहिनि। मां चयो हा। जे पोइ हज अमल आहे, नबी करीम जो अमल हिकिड़ो हज ऐं हुन वरी उम्मतीअ जो 50 हज, त अमल में वधी वियो न। कहिड़ो असांजे मौली साहब ग़लति चयो? ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ वधी त मूं हुनखे चयो ॻाल्हि ॿुध, तो शायद मिशका शरीफ भी कान पढ़ी आ, इब्तिदाई हदीस जो किताब भी कोन पढ़ियो आ। खुदा जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोतबर हदीस आ। पाण करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, जेकॾहिं मुंहिंजो सहाबी सगोरो जवन जो टोयो अल्लाह जे राह में ख़र्च करे, ऐं ॿियो वरी सहाबी कोन्हे को गैर सहाबी आ, उहद जबल जेतिरो अल्लाह जे राह में सोन ख़र्च करे, त हुनजो उहद जबल जेतिरो सोन सहाबीअ जे जवन जे टोये जो मुक़ाबलो करे कोन सघंदो। अच्छा मुल्ला हदीस ॿुधी थी? चई हा मां पढ़ी आ। मूं चयो पोइ जवन जो टोयो ख़र्च करणु इहो बि अमल आ, उहद जबल जेतिरो सोन ख़र्च करणु इहो बि अमल आ। हिकिड़े पासे अमल आ असहाबीअ जो, ॿिए पासे अमल आ गैर असहाबीअ जो। पर असहाबीअ जो अमल टोये जेतिरो आ, गैर असहाबीअ जो अमल उहद जबल जेतिरो आ। त उहो गैर असहाबी जो अमल उहद जबल जेतिरे अमल वारो उहो असहाबी जे अमल खे नथो पहुची सघे, त ॿियो उम्मती मिठड़े मुहम्मद करीम जे अमल खे किथां पहुची सघंदो? पोइ लॻो बगलनि में निहारण, पंहिंजनि बगलनि में वाझाइण हेॾे होॾे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, यादि रखो भली मुहम्मद अरबी हिकिड़ो हज करे, पर क़यामत ताईं जेके उम्मती हज कंदा त सभिनि जे हज में मुंहिंजे मुहम्मद करीम जो हिस्सो आहे या न आहे? ॾाढे ॻाल्हि छा थो चवीं? नबी करीम जे ज़ात जो हिस्सो आहे या न आहे? क़यामत ताईं मुंहिंजे महबूब भली 23 साल निमाज़ पढ़ी आ, ज़ाहिर में 23 साल हबीब निमाज़ पढ़ी हूंदी, या हलो भला फर्ज़ निमाज़ मेराज खां पोइ थी आहे 10 साल या 12 साल पढ़ी आहे, तहज्जुद बि 10-12 साल पढ़ियो आहे, फर्ज़ खणी कयो। मिसाल थो ॾियां, ऐं हिकिड़ो माण्हू आहे 100 साल निमाज़ पढ़े, पर पूरी रूह ज़मीन जा आबिद क़यामत ताईं इबादत कंदा रहनि। सभिनि निमाज़ुनि जूं निमाज़ूं हिकिड़े पासे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो हिकिड़ो सजदो हिकिड़े पासे, मुंहिंजे महबूब जे हिकिड़े सजदे जो 1.25 लख नबियनि जूं इबादतूं मुक़ाबिलो नथियूं करे सघनि। पोइ कीअं उम्मती वधंदो? नबी खां अमल में वधंदो? छा तव्हांजो ख़्याल आहे? त मां अर्ज़ पे तव्हांजे ख़िदमत गिरामी में कयो, अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी जी ॻाल्हि पे कई। उहो बुज़ुर्ग फरमाए थो पियो त क़यामत ताईं जेके बि नेकीअ जा अमल कया वेंदा, उन में मुंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकात जो हिस्सो आहे। हबीबन करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ मुंहिंजा उम्मती, अल्लाह जे ज़ात बाबरकात मूंखे मेराज अर्शन ते करायो आहे। मां मुहम्मद करीम जे सदके ख़ुदा जी ज़ात बाबरकात तोखे 5 वक़्त रोज़ानो मस्जिद शरीफ में पंहिंजे घर जे अंदर ज़मीन जे तख्ते ते निमाज़ जे सूरत में मेराज नसीब थो करे पियो। हैफ़ मुस्लमान असांजे हालत अहिड़ी नेमत खां असां महरूम रहिजी विया आहियूं, नमाज़ खां असां पुठीरा थी विया आहियूं। मुंहिंजो हबीब पाक फरमाईंदो आहे फ़िस्सलात क़ुर्रतुल ऐनैन, मां मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकात जूं निमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि। मां जॾहिं निमाज़ पढ़ंदो आहियां त मां मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकात जूं अखियूं बि ठरी पवंदियूं आहिनि। मोमिन जो फर्ज़ आहे त मोमिन मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे सुन्नतुनि ते अमल कंदे
सरकार दो आलम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त नमाज़ में मुंहिंजूं अखियूं ठरन ऐं उम्मतीअ जा अमल वरी नबी पाक वटि पेश कया वेंदा आहिनि। पाण फरमाईंदा जॾहिं नेकीअ जा अमल ॾिसंदो हा त मां मोहम्मद करीम ख़ुशि थींदो आहियां, पर जॾहिं हुनजा गुनाह ॾिसंदो हा त मूंखे ॾाढो सदमो ईंदो आहे। मां रोई रब जे दरगाह में ॿाॾाईंदो आहियां, तूं केतिरा ॾिहाड़ा नबी करीम जे ज़ात खे रुआरींदे, केतिरा ॾिहाड़ा मुंहिंजे महबूब जे ज़ात बाबरकात खे रंज कंदे, तंहिंजे करे तौबा ताइब थी करे अल्लाह जो नेक बानो थी करे ॾाढ़ी कूड़ाईंदो त ॾाढ़ी खे छॾे ॾे, मुंहिंजे नबी जी सुन्नत आहे। ॾाढ़ी कतरींदो आहे त ॾाढ़ी खे कब्ज़े ते छॾे, मुंहिंजे हबीब जे सुन्नत खे पूरो कर। निमाज़ न पढ़ंदो आहे त निमाज़ अॼु खां पोइ शुरू करे ॾे। कूड़ ॻाल्हाईंदो आहे त कूड़ खे तलाक ॾेई छॾिजा। व्याज खाईंदो आहे त व्याज खां पाण खे परे करे छॾिजा। हराम खोरी जॻह तुंहिंजो धंधो आहे त हराम जी ख़ुदा खां पनाह घुरी, हलाल घुर त अल्लाह बि राज़ी त मदीने वारो मोहम्मद करीम बि राज़ी थी पवे। उन क़यामत जे ॾिहाड़े खां ड्रिज जंहिं क़यामत जे ॾिहाड़े इंसान जो रत ईअं सड़ंदो जीअं पेट्रोल सड़ंदो आहे। इन ज़लज़लत अस्सात शैउन अज़ीम। क़यामत जो ॾिहाड़ो तमामु दर्दनाक ॾिहाड़ो हूंदो। उते को वाही को न को साथी को न को संगती को न को अज़ीज को न का शइ कान हूंदी। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज, जंहिं माण्हूअ जी हिन दुनिया में नबी पाक सां निस्बत आहे, इंशा अल्लाह महबूब उन जी शफ़ाअत ऐं सिफारिश फरमाईंदो। निस्बत खां सवाइ नबी करीम जी ज़ात बाबरकात उन जे वेझो ई कोन ईंदा। दुआ कर छॾ ख़ुदा नबीअ जी निस्बत नसीब करे। नबी जी निस्बत कहिड़ी आहे? नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह। 12 महीने थेगड़ी भत जी लाहे उर्स कयो अथमि नबी पाक जो। हफ़्ते में 15 ॾिहाड़े मिड़ई कान का ख़ैरात करे बाबा नबी करीम जी ज़ात बाबरकात खे नज़रानो या निस्बत आहे। अल्हम्दुलिल्लाह ये सभु कम भला, पर मां तोखे हिकिड़ो मलफूज़ा शरीफ़ मां मिसाल पेश कयां। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह लार जे सफ़र ते विया आहिनि। हिकिड़े फ़क़ीर अर्ज़ु कयो आहे, क़ुर्बान वञा मुंहिंजी दावत वापरायो। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पुछनि था, फ़क़ीरो ॿियो ख़बर हे फ़क़ीर तव्हांजे पाड़े में रहंदो आहे, असांजो मुरीद आहे, पर ॿियो ख़बर हे 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे, 2 वक़्त ज़िक्र कंदो आहे या न? फ़क़ीर जो को भला ॿियनि खां छो था पुछो, मूंखां पुछो। ॿुधा कि भला कॾहिं कॾहिं ज़िक्र कंदो आहियां, कॾहिं कॾहिं निमाज़ बि पढ़ंदो आहियां। पाण फरमाइनि था मां सैयद आहियां, तूं समाट आं, मां तुंहिंजो माइट कोन आहियां, तूं मुंहिंजो माइट कोन आं। तुंहिंजी मुंहिंजी निस्बत पीरी मुरीदी जी आहे, तूं मुंहिंजो मुरीद आं, मां तुंहिंजो पीर आहियां। जेकॾहिं तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो आहे त पीरी मुरीदी जो आहे। मां माइट न आहियां, तूं माइट न आहीं, पर इन पीरी मुरीदीअ जे रिश्ते में मूं तोखे चयो हो त 5 वक़्त निमाज़ पढ़जां, 2 वक़्त ज़िक्र कजां। इन ज़िक्र ऐं निमाज़ जे सदके मां तुंहिंजो पीर आहियां, तूं मुंहिंजो मुरीद आ। तोया निस्बत वारी शइ छॾे ॾिनी, न को ज़िक्र थो करी, न को निमाज़ थो पढ़ी। हाणे ॿुधी छॾ, तुंहिंजी दावत मूंखे हराम आहे, न मां तुंहिंजो पीर आहियां, न तूं मुंहिंजो मुरीद आ। जंहिं शइ तोखे मूंखे ॻंढियो, जंहिं शइ तोखे मूंखे पाण में वेझो कयो, जंहिं शइ तोखे मूंखे पाण में निस्बत ॾियारी, उहा आहे सिलसिले जी ॻाल्हि। जो तोखे निमाज़ ॾिसमि तो निमाज़ फिटी कई, तोखे ज़िक्र ॾिसमि तो ज़िक्र फिटो करे ॾिनो। हाणे जॾहिं ज़िक्र बि कोन थो करे, निमाज़ बि कोन थो पढ़े, त मां तुंहिंजो मुर्शिद कोन आहियां, तूं मुंहिंजो मुरीद कोन आहियां, पोइ तुंहिंजी छो दावत खावां? आउं को बुखियो आहियां? मूंखे घर मानी कान थी मिले, कोन तुंहिंजी दावत खाईंदुसि। क़यामत जे ॾिहाड़े मथां अल्लाह जी ज़ात मोहम्मद राशिद खां पुछे त बेनिमाज़ी जी मानी छो खाधी अई? जेकॾहिं निमाज़ न पढ़े, ज़िक्र न करे, त हज़रत मोहम्मद राशिद हुन जी मानी न खाए, दावत क़बूल न करे, ऐं पाण फरमाइनि त निस्बत ई तुंहिंजी मूंसां कान्हे का। ऐं तूं नबी जो उम्मती सदा, कलमो भर, अल्लाह जे महबूब जो आशिक सदा, ॾाढ़ी बि कूड़, निमाज़ बि न पढ़, अल्लाह पाक जल जलालहू अमन वारो जे हबीब जे शरीयत जे ख़िलाफ़ हल, व्याज बि खा, हराम बि खा, ज़िना बि कर, शराब बि पी, चोरियूं बि पर, कूड़ बि ॻाल्हाए, पर पोइ बि तो वारी निस्बत ऐं मुरीदीअ खे, मुस्लमानी खे लोॾो ई कोन्हे। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला शल असांजे हाल ते रहम करे, चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। जलालुद्दीन रूमी लिखे थो पंहिंजे मसनवी शरीफ़ में, हिकिड़े पहलवान खे शौक़ थियो त मां आखाड़े में लही कुश्ती लड़ा। उन ज़माने जे रवाज मुताबिक़ जेके पहलवान हूंदा हुआ से पंहिंजे कुल्हनि ते शींहं छापराईंदा हुआ,
ॾोंभूड़ियूं हणी शींहं ठाराईंदा। शींहं कपिड़ा लाहे जो मैदान में लहा त मुंहिंजे जिस्म ते शींहं छापियल हुजे, सभु को चए त को बहादुर आहे। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, शौक़ हुजे आखाड़े में लहण जो, शींहं ठाराइण जे ख़्याल सां हिकिड़े माण्हू खे चई, यार तूं शींहं ठाहींदो आहे, हिन मुंहिंजे कुल्हे डोरे ते शींहं त ठाहे। चई बाबा 10 रुपया वठंदुसि। चई वठो 10 रुपया शींहं ठाहे। हमरा खे वेहारे रंग हणी रंग वारी जाइ ते हण ॿियुनि सुयूं, रतु निकिरे रंग अंदर वञे, पोइ वरी ता ज़िंदगी हो रंग न लहेसि। जहिड़ी शइ छाप के मोर छापाईंदा आहिनि, के नांग छापाईंदा आहिनि, के वरी असांजा मुस्लमान शौक़ सां वरी नालो लिखाईंदा आहिनि, के कीअं त के कीअं। हाणे हुन बि शींहं पे छापरायो, रंग हणाए वेठो। मौलाना साईं फरमाइनि था, हुन बिस्मिल्लाह करे सुई हयसि। सुई साईं अंदर जो लॻी त हमरा खे सूर थियो। सुसराटी भले चए छा थो ठाहे? चई शींहं जो पुछ थो ठाहियां। छा थो ठाहियां? पुछ। चई भला ॻाल्हि ॿुध, शींहं लुंडा कोन थींदा आहिनि छा? शींहं हुन चयो थींदा त कोन। के चई खणी भला हे मूं वारो शींहं लुंडो ठाहे। माशाअल्लाह। वरी ॿिए हंधोन खे रंग लॻाए वरी सुई हई अथई। छा थो ठाहीं? सूर थियो, रड़ निकिरी वई। चई टंगूं थो ठाहियां। चई भला ॾे ख़बर, शींहं मंडा कोन थींदा आहिनि छा? चई हूंदा त कोन। चई मूं वारो खणी मंडो ठाहे। माशाअल्लाह। अदा मुंहिंजा भाउ हलंदे हलंदे आख़िर जेका शइ ठाहे चई इहा न ठाहे। पिचारी मुंडीअ ते आयो, छा थो ठाहीं? चई कन मुंडी अखियूं नासूं थो ठाहियांसि। चई भला ॾे ख़बर, बिना मुंडीअ जे शींहं कोन हूंदो आहे छा? चई यार 10 रुपया पंहिंजा वठ, मूं अहिड़ो शींहं ॾिठो ई कोन्हे जंहिंखे न का टंग हुजे, न का पुठ हुजे, न का पुठी हुजे, न को टंगूं हुजनि, न को मुंडी हुजे, का शइ कान हुजे, पर हुजे वरी शींहं। अहिड़ो शींहं त मूं त कोन ॾिठो आहे, पर बाबे बि कोन ॾिठो आहे। इहो त मौलाना रूमी मसनवीअ में मिसाल ॾिनो आहे, पर चवे थो मूं अहिड़ो मुस्लमान ॾिठो कोन्हे जो आहे त मुस्लमान पर निमाज़ बि कान्हे, हज बि कोन्हे, रोज़ो बि कोन्हे, ज़कात बि कान्हे, मस्जिद बि कान्हे, क़ुरान भी कोने, दाढ़ी भी काने, सुन्नत भी काने, अल्लाह जे ज़ात जो ज़िक्र भी कोने, पर आहे मुसलमान। आहे खोड़ तव्हां भली चओ। पाण सोचो, पंहिंजे ज़मीर खां पुछो। अब्दुर्रहीम जी ॻाल्हि ते न सोचो, पंहिंजे ज़मीर खां फतवा वठो। शामियाने जे लाइ लकड़ा ज़रूरी हल, शामियाने जे लाइ रसा ज़रूरी हल, शामियाने जे लाइ कनातूं ज़रूरी आहिनि, शामियाने जे लाइ मुंहिंजा प्यारा दोस्त मथां कपिड़ो लाज़मी आहे। पोइ तो हेॾो सारो ढांचो ठहे। तूं त मिठड़े मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती आहे। तुंहिंजे लाइ ॿिनि शयुनि जी ज़रूरत आहे, सुन्नतुनि जी ज़रूरत आहे, फर्ज़नि जी ज़रूरत आहे, वाजिबनि जी ज़रूरत आहे, महबूब पाक जे तरीक़े पाक जी ज़रूरत आहे। अवां केतिरो बि पंहिंजे पाण खे मोमिन सॾायो, पर जेसीं ताईं नबी करीम जी दामन नथा वठो कुझु कोन थींदो। छा सा फरमाईंदा आहिनि, हर दम कन हर नाम धोअन ॾिहारी धोतिया, मन न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम। हाणे बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो। जेसीं ते रसूलुल्लाह जी दामन न वठवी कुझु कोन थींदो। मुंहिंजे महबूब पाक जी दामन वठो, सरकार जा गुलाम बणिजी पओ। सरकार फरमाइनि था, मूंखे अल्लाह मेराज ला मकान ते पियो कराए। चओ सुभान अल्लाह। ॾाढे त चओ सुभान अल्लाह। साईं मेराज ते वञे रब पियो चवे सुभान अल्लज़ी असरा। चओ सुभान अल्लाह। अञा ॾाढे चओ, ॾाढे ज़ोर सां सुभान अल्लज़ी असरा। पाक ज़ात अल्लाह पाक जी जेका सैर ते वठी थी वञे पंहिंजे मिठड़े महबूब मुहम्मद करीम खे। मूसा अलैहिस्सलाम मिनतूं पियो करे, अर्ज़ पियो करे, दरख़्वास्तूं पियो करे, रब्बे अरनी अंज़ुर इलैक। मौला महिरबानी कर, गुफ्तगू त कई थी, कलाम त कयो थी, जैसा ॻाल्हाइबो आहे तंहिंखे दिलि चवंदी आहे ॾिसांसि बि सही। या इलाहुल आलमीन, पंहिंजा पर्दा हटाए